अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये ठारू शाह जो शहर ऐं कुता मुआ पिया आहिनि ऐं नाहिल इंतिज़ामिया टाउन जी कंहिं बि कम जी कान्हे का। गंद किचिरो त पंहिंजी जाइ ते, लेकिन हे शहर में मेन चौक ते जेको आहे कुता मुआ पिया आहिनि। कुतनि खे केरु खणण वारो कोन्हे को। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, दुकानदार परेशान आहे। हिकिड़ो दुकानदार बि न, 4-5 परेशान दुकानदार जेके हिन जे करे ॾिसी सघो था। इहे ठारू शाह इंतिज़ामिया वाह टाउन कमेटी ठारू शाह तुंहिंजा रंग, हे ॾिसी सघो था तव्हां। हे दुकान आहिनि हिते, ही स्कूल आहे ऐं ही स्कूल जी गेट आहे। ही दुकान आहिनि, हे ॿियो दुकान ऐं हे टाउन तव्हां हे ॾिसो था, हे हलंदड़ रस्तो ऐं ही ॾिसो तव्हां ॾिसी सघो था। हे सिविल अस्पताल जो रस्तो आहे, जंहिं जाइ ते हे कुतो मुओ पियो आहे। ही सुबुह खां कुतो हिते मुअल आहे, लेकिन हिन महिल ताईं केर बि कोन आयो आहे। छाजे करे जो हिते न को केरु ॿुहारी ॾियण थो अचे, न वरी को सफ़ाई करण थो अचे, त पोइ इहो ज़ुल्म आहे ठारू शाह जे आवाम सां। शेम शेम टाउन कमेटी, शेम शेम टाउन कमेटी ठारू शाह।